नाज़रीन अवां एक अहम खबर शेयर करे रहा आहियूं त PIA बॉयज स्काउट सिरफा बाहे मुतासिर गोठ फेज़ मोहम्मद चांडियो में इमदादी सामान विरहायो वियो। काइम मकाम CEO PIA AVM आमिर हयात जे हिदायतुनि ते इमदादी सामान विरहायो वियो। सामान में 300 राशन बैग, नवा ऐं पुराना कपड़ा, औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि लाइ जूता ऐं 25 टेंट शामिल आहिनि। उन मौके ते CEO PIA AVM आमिर हयात चयो त बाहे मुतासिर खानदाननि में सामान विरहाइण जो मक़सद मुतासिरनि जी मदद करण आहे। नाज़रीन अहम खबर असां शेयर कंदा हलूं त PIA बॉयज स्काउट सिरफा बाहे मुतासिर गोठ फेज़ मोहम्मद चांडियो में इमदादी सामान विरहायो वियो। काइम मकाम CEO PIA AVM आमिर हयात जी हिदायतुनि ते इमदादी सामान विरहायो वियो। सामान में 300 राशन बैग, नवा ऐं पुराना कपड़ा, औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि लाइ जूता ऐं 25 टेंट शामिल आहिनि। उन मौके ते CEO PIA AVM आमिर हयात चयो त बाहे मुतासिर खानदाननि में सामान विरहाइण जो मक़सद मुतासिरनि जी मदद करण आहे।